असां मुसलमाननि वटि रमज़ान ऐं रमज़ान में लैलतुल क़द्र वरी अहमियत ऐं इज़त जी निगाह सां ॾिठो वञे थो। इन जी अहमियत अल्लाह वटि केतिरी आहे, ख़ुदि रब ताला फ़रमाए रहिया आहिनि, लैलतुल क़द्रि ख़ैरुम मिन अल्फ़ि शहर। अल्लाह ताला फ़रमाइनि था, इहा हिकिड़ी राति मूं वटि 1000 रातनि खां बहितर आहे। हाणे इहे 1000 रातनि खे त तव्हां जोड़ कंदो 83 साल ठहनि था, यानी हिकिड़ी राति 83 सालनि जे बराबरि आहे अफ़ज़लियत में, फ़ज़ीलत में। ऐं इन राति जो हिकिड़ो कलाकु 90 सालनि जे बराबरि आहे, हिकिड़ो कलाकु। ऐं हिकिड़े कलाक में जेकॾहिं तव्हां हिकिड़े मिंट खे कढंदव त इहो तक़रीबन 2 महीननि जे बराबरि आहे, यानी 55 ॾींहं। ऐं हिकु मिंट मां जेकर तव्हां हिकु सेकंड जो हिसाबु कंदव त तक़रीबन 22 कलाकनि जो हिकिड़ो सेकंड आहे फ़ज़ीलत में। एॾी वॾी फ़ज़ीलत हुजण खां पोइ कॾहिं गौर कयो अथव असां इन राति में कयूं छा था? किथे असां इन राति खे क्रिकेट खेॾींदे, मोबाइल हलाईंदे, सोशल मीडिया हलाईंदे, कचहरी कंदे त कोन था गुज़ारियूं। अचो हिन राति में इबादत कयूं, हिन राति जी अहमियत खे सम्झूं। हिन राति में जंहिं हिकिड़ी नमाज़ पढ़ी ॼण त उन 83 साल नमाज़ पढ़ी। जंहिं 10 रुपया ख़र्च कया, इन जो मतिलबु इहो आहे ॼण 83 साल मुसलसल उन सदको कंदो रहियो। रांदियुनि करण जे लाइ, मोबाइल हलाइण जे लाइ, कचहरी करण जे लाइ बाक़ी 11 महीना पियल आहिनि। अचो हिन राति खे ज़ाया न कयूं ऐं जन्नत में दाख़िल थियूं।